नासिन एक बी अहम खबर खां के आगाह कई पिया। गडाब में बिन धार रोड हादसन में एक औरत फौत थी वई, 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खां नासिन के आगाह कई पिया। गडाब में बिन धार रोड हादसन में एक औरत फौत थी वई, 3 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। मलीर नदी पुल ते गाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई। एक भेरो ॿीहर नासिन के आगाह कंदा हलूं। हादसा पेश आया आहिनि। गडाब में बिन धार हादसन में एक औरत फौत थी वई आहे, 3 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। मलीर नदी पुल ते गाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई आहे। अहम ख़बर खां नासिन के आगाह कई पिया। गडाब में बिन धार रोड हादसन में एक औरत फौत थी वई आहे, 3 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। मलीर नदी पुल ते हादसो थियो आहे, गाड़ी जे टक्कर में औरत फौत थी वई। चिनासी नवा के आगाह कई पिया। गडाब में रोड हादसा पेश आया आहिनि, जंहिंमें एक औरत फौत थी वई आहे, 3 ॼणा ज़ख़्मी भी थिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मंज़ूर सोलंकी असां सां लाइन ते मौजूद आहे। मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसनि जे हवाले सां आगाह कजो। जी, अज सुबह क़ौमी शहरा गुलशन नदी चौरंगी वट लियारी का ठटो वींदड़ बस जी है टक्कर ट्रक जे ओवरटेक कंदे जो टकराइजी वही, जैं सबब मोटरसाइकिल सवार जो 2 ॼणा हुआ वो भी ट्रक बस हेठा अची जो सख्त जख्मी थी पिया। एक्सीडेंट हादसे सबब जो 3 खां वधीक गणती जोगी हालत में जना अस्पताल मुंतकिल किया विया। बाकी बस में मौजूद जो औरतूं ॿार ऐं पोड़ा जो जख्मी थिया, जिनके मकामी अस्पताल मुंतकिल करे उन्हनि जी फर्स्ट एड तिबी तरबियत कई जो सहूलत कई वई। उन खां पोइ जो उन्हनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जी ठीक है, मां जी वॾी मेहरबानी मंज़ूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।